वधीक तूं कल्ह खां वठी परेशान लॻो पियो आहीं। कल्ह यूनिवर्सिटी वारी बस तां तोखे लहंदे ॾिठो हुयो, परेशान हुए, विगाड़ो उदास हुए, छो केर त आहे न? घणी देर थी वई स्टॉप ते मूंखे जॾहिं आई यूनिवर्सिटी जी बस, जल्दी में जॾहिं मथे चढ़ी मूंखे दोस्तन ॾिनो ॾस, मां बि थी वियुमि बेवस जॾहिं अख पई उन सुहिणीअ ते। सब दोस्त मुझा परेशान हुया, छो त होश उॾामी पिया मुंहिंजा हुया। हुनखे चयो कमर हिती हो, चई देख उधर तंग करे ते हो, क्यों दूर रहे हो के परदेसी हैं हम। वो गुलाब से गाल बजाई या कुछ सोचो या न, मजबूर थी मरम पंज सीट छॾियम स्टॉप पंजे ते जो लहेड़ो गाल ड्रिकी देकर आपकी गाल पूछता है छात्रों परेशान छाते थे। मजबूर थी मरम पंज सीट छॾियम स्टॉप पंजे ते जो लहेड़ो हुन खां छॾे मोकिलाणी कई हुन मुर्गी ॾिनो बाय बाय चई मिलने की न करे न सनम, क्योंकि परदेसी हैं हम।
ए मोड़ हेॾे कर, ताहे इश्क करण विदा हो या पढ़ण विदा